सूदू समा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो आहे त सोशल मीडिया ते शहीदनि जी तौहीन आमेज़ मुहिम जे पोयां PTI जी टीम आहे। गुज़िर ॾींहुं हिकु सियासी जमायत शहीदनि जी क़ुर्बानीनि ते तौहीन आमेज़ मुहिम हलाई। सियासी जमायत जी इन मुहिम जी मज़म्मत कयूं था। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अता तारड़ चयो त उस्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े मीर अलीअ में गुज़िरियल ॾींहुं 7 शहादतूं थियूं। सियासी जमायत जे सोशल मीडिया टीम जे फ़ौजी जवान जी शहादत ते तौहीन आमेज़ मुहिम हलाई, क़ौम जी दिल आज़ारी कई। हुन चयो त लसबेला हेलीकॉप्टर वाक़े ते बि उन जमायत तौहीन आमेज़ मुहिम हलाई हुई। तौहीन आमेज़ मुहिम हलाईंदड़ मुल्क दुश्मन एजेंडा ते कमु करे रहिया आहिनि। हिकु मज़ाहिया अकाउंट ठाहे ISPR ऐं शहीदनि जी तौहीन कई पई वञे। हुन चयो त इहो अमल बर्दाश्त जो गुनाह आहे। सरहद पार खां पाकिस्तान मुख़ालिफ़ लॉबी बि मुहिम में हिसो वठी रही आहे। क़ौमी यकजहती ऐं सलामतीअ लाइ हाणे असांखे मुतहद थियणो पवंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।